अज मालिक गंज कर अबा रब जी द्वाला हलबिय अबा भलो कर रब जी द्वा अला हलबिय अबा बचड़ा भी खुश कर अल्लाह अज मालिक भला कर रब जी द्वा अला पुत्र कामया कयो अला हलबिय वाट अल्लाह जो रब भला करे बा ओला बचड़ा मेर कयो अला हलबिय कर भलो पाक नबी अला रसूल अबा बिस्मिल्लाह अल्लाह पुत्र के आबाद कामया साहब अल्लाह ताके वधाई दो अल्लाह रोज़ी कारोबार ॾींदो रब अल्लाह नबी अल्लाह रसूल अस्सलाम वालेकुम दोस्तों, सुबुह असां वेठो आहियां फ़क़ीर आहे दर दर सदा हणण वारो। हिन जी सदा में एॾो मिठास हुयो जो दिलि चयो त अॼु हिन सां बि कचहरी कजे। सो फ़क़ीर साईं, तव्हांजो नालो छा आहे? रजब अली। रजब अली। हा बाबू। माशाअल्लाह, रजब अली पाण मुस्लमान आहियो? हा बाबू। कहिड़ी ज़ात आहे? भट्टी बाबा। भट्टी। किथे रहंदा आहियो? खानन शाही साइड में। खानन शाही साइड में। ये जेका सदा थो वञे, इहो आवाज़ किथां दर्द सिखियो थी या पंहिंजे? बाबू ॿुध न, भट्टी आहे नौशारे वेठो आहे उस्ताद आहे। हा। वो नौशारे स्टेशन ते वेठा। ठीकु। उनजो नालो रजब अली। ठीकु। वो साहब खे पुट न थींदो औलाद को। हा। मूंखे खणी वियो ॿई साल उचे कमु थी वियो। हा। तोखे बि वंड ॾींदो सां मां बि वठां साहब खां। पोइ हुनखे वरी रलियुनि जो लालच हो बाबा। कंहिंखे? हुन फ़क़ीर रजब अली खे हुनखे रलियूं वलियूं वठंदो, हुनखे माना सदको ॾींदा बचनि जो। माना चई थींदो औलाद नथो थी तोखे औलाद थींदो, मोटी ईंदो हुनखे औलाद थींदो, पोइ भारियूं साहब कंदा पोइ हुनखे वंड ॾींदा। पोइ माना मुंहिंजो नालो रखियो आहे, तूं मुंहिंजो शागिर्द रजब अली तुंहिंजो नालो आहे। अच्छा, हूअ नालो असुल छा अथई? नालो अनवर चवंदा। अनवर। हा। ऐं इहा सदा थोरी ॿुधाए संगत फेसबुक ते जेका आहे उहा ॿुधंदी, तुंहिंजी सदा तोखे सुञाणनि, तोखे सपोर्ट कनि। हा वो हाणे त ॿार को बि आहे त पोइ सदा ॾिनो वेठे सदा। अब अल्लाह हली दो बरकत मौला अली मुश्किल कुशा या अली मत कदी अबा नजरे न्याज़ो हुसैन मौला बचड़ा बच के अल्लाह वधाई दो रोज़ी कारोबार अल्लाह ॾींदो बरकत मौला अली मुश्किल कुशा अल्लाह नबी अल्लाह रसूल मदीनो पाक बचड़ा बच के या अली मुश्किल कुशा डूटा ॾींदो बचन खे अल्लाह वधाई दो रब रोज़ी कारोबार अल्लाह नबी अल्लाह रसूल मत कदी बेड़ा पार या अली ॾींदो कलंदर मौला मुश्किल कुशा अली मौला मत कर या अली नजरे न्याज़ हुसैन मौला अली मुश्किल कुशा गाज़ी इमाम बरकत ॾिजे बा रोज़ी कारोबार वधी पवंदा बचड़नि जा अली मुश्किल कुशा मत कर या अञा जेका ॿाहिरि जो इहो दर्द आवाज़ उहो वरी ॿाहिरि आवाज़ बि अलाह जी तरफ़ थो कयां उहो माण्हू उहो था ॿुधणु चाहिनि तुंहिंजो जेको तूं आवाज़ दर ते मां हितां उथी तुंहिंजे ॿाहिरि आयुमि त उहो आवाज़ ॿुधाए जेको ईअं सुर में पियो चवणी बाक़ाइदे उहो दर्द उहो ॿुधाए न हाणे तोखे माना लाॻी थो हलंदे पोइ तोखे थींदो या ॿी उहो आवाज़ कढंदी ॿी आवाज़ माना हाणे पुराणो थी वियो आहे हाणे ॿुधाए बीठे अल्लाह कदी रब भलो कर मालिक अबा रब भलो करे अल्लाह हलबियो अॼु मालिक ॾींदो गंज मेरा अबा रब जी अल्लाह मत करे रब मालिक गंज कर रब पाक अल्लाह हलबियो अबा रब जी अल्लाह ॾींदो मदद आओ मालिक भलो कर रब जी दुआ अल्लाह कदी रब भलो कर रब पाक अल्लाह हलबियो अबा बचड़ा बच के मदीनो पाक अल्लाह कदी रब भलो कर मालिक भला कदी अल्लाह ताके वधाई दो मेरा रब जी दुआ अब कुछ हाणे जेके दोस्त ॾिसंदा उन्हनि खे बि दुआ ॾे न। हा बाबू इहे तोखे अदा जेके बि दोस्त आयो रजब फ़क़ीर खे जिथे बि ॾिसो त हिनखे सॼे ख़ैर ॾिजो बिस्मिल्लाह साहब अल्लाह ताके आबाद कामयाब अल्लाह वधाई दो खैरपुर जे कॉलोनी में घुमंदो आहे ऐं सदा हणंदो आहे साहब बिस्मिल्लाह ना बनी ना मारो मेरे साईं मेरी दम गुज़ारो साहब एतिरा पैसा मिली जंहिंजी ख़ुशि थियो हुजे। हा बाबू पोइ त बाबा जॻह पियो ॾे मूंखे पर पैसो न आहे बाबू न माना कंहिं अलाह वारे कंहिं एतिरा पैसा ॾिना हुजनि जो उन ॾींहुं तूं टिप छॾ त बाबा अॼु गंज थी हा बाबू पोइ त वेही रहिया रब थो ॼाणे न मिलिया थी कॾहिं न बाबू सच ॿुधाए ईमानदारी उहे न मौला अमीर मिलियो 5-10 बि माना मुश्किल सां न हा बाबू माण्हू इलाही था कमाइनि माण्हू इलाही किथे 500 जुमे जो ॾींहुं ॾियनि था अच्छा 500 अॼु तोखे घणा थी ॾियनि अब अल्लाह ताके वधाई दो साहब जेको नसीब आहे बाबू आहे तव्हांजो राज न अॼु तूं ॿुधाए
अल्लाह भलो करे वरी मिली जेको सड़ी सघे साहब मां न तूं अॼु ज़बान दिलि सां चओ बाबू मां के नाल 500 मिठाई मिली वई गंज थी बाबा मोटी वजा घर 500 में राज़ी आहियां राजी बाबू वाले मिली टे बाबा चला गुज़ारो थी वियो बाबू अदा हाणे मूंखे ॾेखारणु कोन हुयो को मां फेसबुक ते ॾेखारियां पर इंशाअल्लाह सदा आहियां ऐं इंशाअल्लाह मां हिनखे मौला तव्हांखे वधाई हे ॾे 500 रुपया अल्लाह भलो करी साहब ॿियो बिस्मिल्लाह दुआ कंदो कर अल्लाह भलो करी तूं असांजे लाइ मोज़िज़ आहीं बिस्मिल्लाह ईअं न सम्झो तूं फ़क़ीर वरी आहीं बाबू मौला वधाई इंसानियत ज़िंदाबाद जिंदाबाद मौला इंसानियत हुजणु खपे उन खां पोइ आहे मज़हब मज़हब बाबू हक़ीक़त आहे ठीकु आहे हा बाबू जेकॾहिं असां अहिड़नि फ़क़ीरनि खे पाण खां परे कंदासीं उन्हनि खे चवंदासीं त बाबा हे फ़क़ीर आहे हिन में डप हूंदी हिन में छा हूंदो न फिर इंसानियत जेकॾहिं तव्हां में इंसानियत आहे त पोइ तव्हां में ईमान बि ईंदो ईमान भी तो बिल्कुल जेकॾहिं इंसानियत न आहे त पोइ ईमान ईमान ना है बाबू ये हक जी गाल बाबू सच्ची जी गाल मुसलमान जो हक जावा दीन मान अपना नहीं बाबा अपना हक से ईमान करी बाबू बंदा न बदले बाबू हाणे हिकिड़ो तालीलो कलाम ॿुधाए हा वो तो बाहर बाबू भी तो बुधायो न हिते ॿुधाए हा, ॿाहिरि माण्हू न हिते ॿुधाए तालीलो अब मौला भलो कर मालिक आओ मौला अली मुश्किल कुशा मदद अब गंज गया साहब अल्लाह पुत्र गया मेरे रब अल्लाह नबी कर गंज पाक हुसैन या अली मुश्किल कुशा अब नजरे नाज हुसैन आओ मौला अली मुश्किल कुशा मदद अब गंज गयो साहब अल्लाह भलो करी अमीर अल्लाह बचड़ा बच के अल्लाह अब गंज गया पुत्र साहब कलेटर करी अल्लाह नबी अब गंज कदो पाक नबी अल्लाह रसूल मदीने वारो वधाई दो बचन के अली मुश्किल कुशा मदद कर या अली अल्लाह भलो कदा मेरे दुआ कजा बस मौला मौला ताके वधाई दो साहब अल्लाह डूटा बचन के री जो आबाद कामयाब बस दुआ पाक नबी अल्लाह गंजा मौला राज़ी बाज़ी राजी बाजी ओके